अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा आहिनि उर्सनार जो दोस्तो, तव्हांजी मुहबतूं, तव्हांजो प्यार, तव्हांजो कुर्ब खणी ऐं हमेशह तव्हां वटि ईंदो आहियां ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा इंटरव्यू कंदो आहियां। पर अॼु जे शख़्सियत जो आउं इंटरव्यू कयां पियो, उहा शख़्सियत मुंहिंजो बचपन जो क्लास फेलो आहे, मुंहिंजो माइट आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो पुराणो साथी आहे। पर वक़्तु ऐं हालात उनखे जंहिं राह ते आंदो आहे, जंहिं रस्ते ते आंदो आहे, जिन मसइलनि मसाइलनि जे करे हू जंहिं पोज़ीशन में पहुतो आहे, अॼु उहा रियल पोज़ीशन तव्हांखे जो ॾेखारणु चाहियां पियो। हुनजो नालो आहे ग़ुलाम नबी, जंहिंखे असां प्यार मां गुलाई चवंदा हुआसीं। जेको कुझु अरसो अॻु जी ॻाल्हि आहे त मुंहिंजी फ़न जी बि मूंसां हौसला अफ़ज़ाई कंदो हो। जॾहिं बि आउं कंहिं कैरेक्टर में कंहिं फिल्म में ईंदो हुअसि त उहो मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदो। पर अॼु उनखे ॾिसंदा आहियूं त हू दरवेश थी वियो आहे, फ़क़ीर थी वियो आहे, हलंदड़ फ़क़ीर थी वियो आहे। त मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त ग़ुलाम नबीअ जा जेके हालात आहिनि उहे उन जी ई ज़बानी ऐं तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे ॾेखारियां त ग़ुलाम नबी अॼु मूंसां मौजूदु आहे। अचो त बिना देरि जे तव्हांखे ग़ुलाम नबी सां मिलायां। अस्सलाम वालेकुम ग़ुलाम नबी। वालेकुम सलाम। ग़ुलाम नबी, सभ खां पहिरीं त तूं मुंहिंजे बचपन जो साथी आहीं, मुंहिंजो नंढे हूंदे जो साथी आहीं, पाण गॾु पढ़िया आहियूं, प्राइमरी पाण गॾु पढ़ी आहे। नौकिरी जे लाइ तूं कोशिशि कई पे, महिनत कई पे ऐं सुठी मज़दूरी बि कई पे। पैसा भरिया थी कोन मिली, नौकिरी कोन मिली। ठीक आहे, इहा हेठि कर ताकी माण्हू ॾिसी सघनि तोखे। पैसा इलाही भरिया थी कोन मिली। अच्छा, पोइ हीउ रंग कॾहिं खां? बिस्मिल्लाह। इहो रंग बसि ईअं थी वियो। छा पहिरीं जजो माल हो, पोइ वरी थोरो माल थी वियो त लाज़मी माण्हू पागल थींदो न। अच्छा, माल पहिरीं लही वियो? पहिरीं माल तोखे ख़बर आहे त 50-40 मयूं हाणे उहे मयूं जे वही हलियूं अचानक, ख़बर न आहे कहिड़े खज़ाने में वही हुई। इश्क विश्क जी चोट त कोन लॻी? न इश्क मूं ॿार ॼाणे शादी कई, बसि ॻाल्हि ख़तमु। मज़ा थियो ज़्यादा माना माण्हू ख़्वाहिश थींदी, माण्हू शादी करे छॾे, ॻाल्हि ख़तमु। अच्छा, गुनाह जे कम खां माण्हू बची वियो आहे, असां ई चयूं। हा हा बिल्कुलु चाहे थो सही। भले इंटरव्यू वठो। अच्छा ग़ुलाम नबी, असांखे इहो ॿुधाए त घणो अर्सो थियो तुंहिंजी मतिलबु तबियत ख़राबु थी वई या ज़हनी तूं परेशान? न मूंखे अॼु સુધી कूड़ो बुखार बि कोन आयो आहे, तबियत ख़राबु थी। अच्छा, बुखार कोन आयो तो कॾहिं? कॾहिं कूड़ो बुखार बि कोन आयो। अच्छा, पोइ ढोड़ा ऐं चरियो या छला पियो ढोड़ा? न, पर ढोड़ जो कुझु मक़सदु हूंदो न। ढोड़े मक़सदु इहो ई आहे त बीमारी का बि न थिए न। डॉक्टर वटि विधे वारो करे थो न बुखार, हिनखे पघर अचे, हंधि हुजो फलाणो हुजो सला पघर निकिरे त माना बुखार छॾे न। त असांखे पघर निकिरे वञे, पघर बुखार छॾियो वञे, असांखे कॾहिं मथे में सूर बि कोन कढे पियो। अच्छा, भला हिन रंग में जेको तूं जंहिं रंग में आहीं, इन रंग में घणो अर्सो थियो तोखे? इन में 20 साल थी विया आहिनि। ॿियो छॾे, अरे ईअं न कर। अल तोखे माना मकली ते वेंदे 20 साल थी विया आहिनि, त असांखे बि इन रंग में 20 साल थी विया आहिनि। साईं नौकिरी कोन मिली, पोइ पागल थी विया आहिनि साईं। पोइ असीं बदाली माना थी वई, पोइ कॾहिं मज़ूरी आहे त कॾहिं कोन्हे, पोइ नेठि मज़ूरी बि छुटी थी, पोइ अची शहर ते वेसी बि रहे, पिनी खाई धंधो कयोसीं माना पिनी मिठाई त सभु धंधा छुटा? उहो सभु धंधा छुटा। अच्छा, भला नशो कहिड़ो कंदो आहीं? नशो हक़ीक़त में को कोन कंदो, को बि न। सिगरेट पान पीअं खाईंदो पीअंदो आहियां, चांहि पीअंदो आहियां, नशो को कोन। हीरोइन वीरोइन खेरंदो, हीरोइन चरियो ई छा। 13 ॿार ॼाण में हीरोइन त आऊं पियां। 13 ॿार? इहो छा तो पुछां घरां पुछा कई आहे घणा ॿार वाड़े अचो त माइट ई आहे, ॿार पुछा कई क़ुरान जो कसम। 13 ॿार न, उन्हनि जो पेज इहो त हीरोइन पियो मोचड़ा माण्हू अहिड़ा आणेसि। अच्छा, भला मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजा 13 ॿार, पोइ उन्हनि जी सरपरस्ती केरु करे, उन्हनि खे खाराए पीआरे केरु? या बाबा हाणे तूं मूंखे सुञाणे थो? आउं सुञाणो पई, असांजे लोठ माण्हू कोन्हे, ज़मींदार माण्हू आहे। बाबा मुंहिंजो पे ख़ासो माण्हू हो, कदरनिशा शीरा जी नौकिरी हुईसि, माना उहो ख़ासो माण्हू हो। हा, तव्हां वांगुर जी तव्हां ज़मींदारी अञा थोरी असांजी ज़्यादा आहे। माना माइट हुआ, माना उन्हनि कमु ॾेई छॾियो, अॼु સુધી बि असांखे परवाह न आहे। बनी आहे बसि, ज़मीन जहिड़ी का शइ कोन्हे बाबा। न, पोइ माण्हू अक्सर चवंदा आहिनि त ग़ुलाम जहिड़ी का बि शइ न आहे। न, माण्हू अक्सर चवंदा आहिनि ग़ुलाम नबी चरियो थी वियो आहे, उनखे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे, दुनियादारी जी का ख़बर कोन्हे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? न न, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। असीं छला ॼाण पर रखूं ई नथा न दुनिया जी। असीं दुनिया जी परवाह छला रखूं? पाण मुड़ुस ई दुनिया जी परवाह छला रखूं? वाड़े वाह। कॾहिं वरी ॿार आयो, ॿारनि न ॿारनि खे कमाए खारायो, असीं पाण कमाए खाराईंदासीं। एतिरा असीं अञा उहो थोरी जदा थोरी थी रही आहे।
हीअ असीं हलूं चलूं छड़ा पिया अब कॾहिं बि असांजी ज़िमेवारी आई त असीं पंहिंजा बजा पाण पालींदासीं हा न बनी बि असांखे अच्छा भला जे तोखे नौकिरी मिली वञे त छा तूं इन मस्ती मां निकिरी वेंदे इन चरियाप मां निकिरी वेंदे? हाणे नौकिरी मूंखे कोन्हे ज़रूरत छो? हाणे नौकिरी असीं कोन करे सघंदासीं छा हाणे असांजो जेको सो दिमाग़ु चेड़ंग थी वियो आहे हा न अवांजो माना हर ऑफिसर चवंदो माना उहा न वठी हेॾा इहा वठी वञे हेॾा असांखां उहो कुटणो कोन थींदो हा न छा मतिलबु आहे जेके सरकारी नौकिरी कनि त से कुटणो वधा कनि छा यार? न न ऑफिसर ज़्यादा तौर त कमु रखंदा ई न जो आहिनि न न इहा ग़लति ॻाल्हि आहे गुलाम नबी ईअं न चओ ॾिस तूं सऊं सिधो ॿुधाए तोखे अगरि असां नौकिरी वठी ॾियूं मूं आख़िर माना नौकिरी जान में छा जॾहिं असां इन करे त गैरतमंद माण्हू हुआसीं न असां हर वॾेरे सां वड़ियासीं पुलिस त असांजे पोयां हुई पोइ ऐं नाज़रीन हक़ीक़त इहे तव्हांखे ॿुधायां असांजो ॾींहुं ख़ाली कोन जेको मोबाइल मूंखे मोचड़ा न हणे जा मूंखे खणी न वञे ॾींहुं ख़ाली न हुजे जेको गुलाईअ खे पुलिस जो केस न हुजे जा मोचड़ा हई न हुजे या खाधे ई न हुजे हाणे उहो माण्हू नौकिरी किथे करे सघंदो त मज़ाक पियो करे मूं वरिती त कोन मूंखे नौकिरियूं 4 मिलियूं मूं हिकिड़ी आर्मी में वियुसि कोन मूं वरिती नौकिरी आर्मी में वियुसि बाबा मूंखे फ़ोन कई मूंखे जी 15 लख मिलिया आहिनि जो इहे त केरु खपाईंदो न त मूं वटि त सर्टिफिकेट पियो आहे माना पढ़ियल ई आहे को जाइल ई आहे अच्छा तूं क़ुर शरीफ़ पढ़ियो हुई? हा केतिरो क़ुर शरीफ़ तूं पढ़ियो हुई? क़ुर शरीफ़ 30 सिपारा हिफ़्ज़ आहिनि हिफ़्ज़ आहियो? क़ुर शरीफ़ हिफ़्ज़ 30 सिपारा हेर जो हेर माना तूं सम्झे त मवाली आहे छा असीं हलूं पिया त आख़िर माना कंहिं शइ जे करे पिया हलूं न माना का शइ यादि रखण जे लाइ करे हलूं पिया तव्हां असांजी तंदुरुस्ती सही रहंदी थी सघे थो असां मां बिना अखर मां कंहिंखे फ़ाइदो थी वञे साईं अवां वटि ईंदा आहियूं असीं अव्हांखे थोरी ॿी का कहाणी ॿुधाईंदा आहियूं असीं अव्हां वटि इहा ई तलावत जी ॿुधाईंदा आहियूं न तव्हां असीं फ़क़ीर माण्हू असांजी इहा आहे माना ॻाल्हि 10-20 रुपया खपनि ऐं ई छा था ॿुधो हा माना हाणे एतिरो भई टाइम न आहे न एतिरो टाइम त वरी वापसी माना करणी थी पए न माना जी हा न असां माना हूंदा आहियूं 10 मिंट तोड़ रांडिस वेठासीं 10 मिंट खां पोइ त वरी माना असीं तुंहिंजा कोन आहियूं न पोइ त असांखे वरी घर वञिणो आहे त घर तुंहिंजो आहे छा तूं सुबुह मां निकिरे थो पंधु बापड़ा मोरी खां झिंगशाई ईंदो ईअं पोइ थकंदो कोन ईंदो थकंदो छा लाइ 20 कोप रोज़ अहिड़ा चांहि जा पीअंदा थकंदो आहे हीउ खीर थकणु छॾींदो छा हीरा खीर आहे हीउ खीर ई पीर इन ॿिनि खां वधीक का बि शइ कोन्हे खीर ई पीर खां वधीक पीर त असांजो मेहंदी शाह सां गॾिजो भले खीर त असीं पीऊं पिया बाक़ी असांखे थकावट छा थींदी अच्छा गुलाम नबी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए अक्सर माण्हू तोसां विढ़ंदा हूंदा हा माण्हू अक्सर तोसां विढ़ंदा हूंदा सभु बदतमीज़ी कंदा पोइ तूं छा कंदो हुनसां माण्हू जेतिरो विढ़नि था ओतिरो आऊं पाण खे सुबुह खां सवेल लठियूं हणी पोइ निकिरंदो आहियां पंहिंजो पाण खे हा कमांद में गिड़ी अंदरि ॿ टे लठियूं पाण हणी पोइ निकिरंदो आहियां उहो छाजे करे बसि असांजो दिमाग़ ई अहिड़ो आहे न उहो सुबुह नथो दिमाग़ अखि नथी खुले निंड मां बि नथी खुले न को थो पिया हूं छा अचे रातो खां नशा ई नथा लहनि अच्छा तूं चओ था नशो कोन कंदो आहियां नशा ॿिया बि त आहिनि त रुॻो इहा नशा आहिनि छा मक़सदु कहिड़ो नशो अवा नशा ॿिया कोन्हनि ज़िंदगी जा ॿिया नशा कोन्हनि इश्क नशो कोन्हे त तूं चयो इश्क कोन कयो आहे त इश्क तो जेको पुछियो उहो ॿियो हीउ इश्क ॿियो त तुंहिंजो कहिड़ो इश्क आहे उहो असांजो ख़ुदा सां आहे असांजो रसूल सां इश्क आहे असांजो मुहम्मद सां इश्क आहे रसूल सां इश्क असांजो इश्क छो कोन रसूल सां माण्हू नथो करे सघे हा न असांखे त कॾहिं बि माना कंहिं बि शइ जी असीं रुॻो उनजो नालो था वठूं त असांखे अॻु उन शइ खे मिली वञे त असांखे यकीनन रसूल जो नालो था वठूं असांखे उहा शइ मिली वञे त असांखे यकीन आहे असांखे थकावट छा थींदो त असीं वरी फिज़ूली बि कोन आहियूं न पर जे तुंहिंजो इलाजु कराइजे तोखे हिन रंग न इलाजु आउं पागल थोरी आहियां 2 दफ़ा गुदू वियोसि डॉक्टर उन्हनि पाण उन्हनि खे ॿुधायो कि बाबा भॼो हे पागल आई हीअ थोरी पागल न पर तूं पागल कोन आहीं त पोइ हिन रंग में पेर उघाड़ा का बि रंग मंग कुझु कोन्हे न को तोखे कंहिं दाह ॾिनी आहे 13 ॿार आहिनि उन्हनि खां जी भॻोया उहो चढ़ा माना मुंहिंजो मथां हणनि ज़िमेवारी खां पइजी वञे त हाणे एतिरा ॿार केरु पालींदो नौकिरी त हुई कोन वरितीसीं तंहिंखां फ़िलहाल त छिटा रहूं पोइ जे ॿारनि चयो त पोइ पंहिंजो पाण ज़िमेवारी खणंदा छा आहे अच्छा माना तूं ज़िमेदारियुनि खां भॼण जे लाइ तूं इहो रंग रखियो आहे हा ॻाल्हि ईअं आहे न असां बि कंहिं रंग में अची वियासीं फ़क़ीरी छा आहे फ़क़ीरी छा आहे इहो ॿुधाए न फ़क़ीरी जो मक़सदु इहो आहे न माना
माना दर दर जो माना पानी तो पीअणो अच्छा। ख़बर तो के कढणी आहे फ़कीरी जो मक़सद इहो ई आहे रुगो पंहिंजो घर न सिराए ॿिए जी बि ख़बर कढणी आहे न पर फ़क़ीरी में तूं पाराए घर संभाली पियो पर पंहिंजे बचनि जे लाइ तूं कोन सोचियो मुंहिंजी ज़िमेदारी न तूं ला तालुक छा बच्चा सुबुह पाण 10-20 रुपया मूंखे ॾियो पाण मोकिले छॾी जो भले वञी बाक़ी आऊं छा करियां पाण सुबुह 10-20 रुपया ॾे जो हुनखे दादा भॼी जान छॾाए वञी तूं जेॾा वणी तेॾा वञ शाम जो वरी अची माना तोखे मानी टिकी इहो सभु मिलंदो पोइ हाणे असांजे आंगूठे ते पई जो अची उॾारण माना पंहिंजी हिन ज़िमेदारियुनि खां भॼण जे लाइ तूं इहो रंग रखी माना न पर हिकिड़ो माण्हू दुनिया में त अहिड़ो बि हुजे जेको पंहिंजी माना मिल्कियत खे थुकूं हणे ठोकर हणे त माण्हू अहिड़ो बि हुजे न हिकिड़ो ही कंप्यूटर जो दौर थी करे तो तूं इंटरव्यू वञी दुनिया में मशहूरु थी वियो आहे अहिड़ो माण्हू आहे जेको छो तो पंहिंजी मिल्कियत में खपे ई कोन थी सघे थो माण्हू दुनिया में हूंदा न हर भला भला जो ग़ुलाम नबी तुंहिंजो असां अगरि इलाजु करायूं के सुठे हॉस्पिटल में दिमाग़ पागल ई कोन आहे त पोइ इलाही तूं छाजो कराईंदे यार मसइलो त आहे न तोसां कोन को मसइलो त आहे मसइलो को बि कोन्हे मसइलो इहो आहे जे अॻे जेको असांखे दुनियादारी जी ख़बर कोन्हे हाणे दुनिया जी भई आहे ख़बर पहिरीं असां पंहिंजी दुनिया में हलियासीं हाणे असीं दुनिया जी दुनिया में पिया हलूं पंहिंजी दुनिया में ऐं दुनिया जी दुनिया में छा फ़र्क़ु आहे पंहिंजी दुनिया में इहो जो माना पहिरीं माना ॿिए कंहिंजी ॻाल्हि जी ख़बर कोन्हे हुई पंहिंजी ख़ाली रुगो माना मिल्कियत मेड़ में ई पूरा हुआसीं दवा पंहिंजो बि न्यूं वठूं ढगा ठा वठूं माना जॻहियूं ठारायूं मां ॿार ॿधूं ॿ टे दोस्त ठाहियूं ॿ टे हे ठाहियूं पर हाणे उहा कोन्हे न तूं सियासत में बि सरगर्म हुए ऐं सुठे हद ताईं मूंखे बि यादि आहे नाज़रीन त ग़ुलाम नबी सियासत में बि सरगर्म हो ऐं जेको मुख़्तलिफ़ पार्टियुनि में एक्टिव हुयो पोइ सिंध लेवल त पाण वाजू हलियासीं सिंध लेवल सां पाण कंहिं बि माना झंडे वारे सिंध लेवल वारे कोन छॾियोसीं भले कहिड़ी पार्टी हुजे असां सिंध जो झंडो ॾिठो असां हुन सां हलिया विया असां माना हुकुमरान खे छॾे छा हो त धरतीअ सां तोखे प्यार आहे हा न सिंध धरती सां हा न सिंध धरती जे लाइ तूं छा करे सघे सिंध धरती जे लाइ माण्हू जान ॾेई सघे थो जान असां लाइ केतिरो न वञणी कोन पोइ बची वियासीं बसि ॻाल्हि ख़तमु हा इहा तुंहिंजी साम्हूं ॻाल्हि आहे जेको माण्हूअ खे रोज़ु पुलिस माना ॿधे छॾे माना मरण जो कमु हो न पोइ हाणे असां ते माना उहो कमी कोन्हे त हाणे असां फ़क़ीर थी वियासीं असां चओ त हाणे असां ते माना को बार कोन्हे पहिरीं पुलिस असांखे इन करे त मिड़ी पए जो असां कुझु कयो अथई त उन्हनि माना असांखे मोचड़ा ॾिया न हाणे असीं नथा कुझु करियूं त असांखे उहो पुलिस उहा ई बि हले असीं बि उहे पिया हलूं 20 साल थिया न कंहिं बि माना केस कंहिं फॾे पिया न आहियां पहिरीं हुआसीं पहिरीं तोखे ॿुधायां हुआ सिंध लेवल असीं वॾो विड़ियासीं बाबा खे वोट कोन ॾियूं ॻोठ में कंहिंखे वोट कोन ॾियूं हा वोट ई कोन ॾियूं छला वोट ॾियो ऐं सिंध लेवल जो माण्हू ई बसि सियासत पिया विड़ो असांजी सिंध असीं जेको सो सिंध जे हिसाब सां पिया हलूं ऐं जेको सो वरी माना लोकल हिसाब हा लोकल कोन ऐं जेको सियासी पिया हलो असांजो सियासत में छा वञे असांखे पंहिंजी सिंध खपे आहे उहा न जाइज़ उहा ई बि हले बाक़ी असीं वोट कंहिंखे ॾियूं अच्छा तुंहिंजे ॿारनि खे तूं पढ़ाई पियो न ॿार सभु लेन सां पढ़ंदा अचनि हा भले छोकिरियूं भले छोकिरा पढ़ी विया आहिनि माना सुठो पढ़िया आहिनि इंग्लिश कोन पढ़िया आहिनि बाक़ी प्राइमरी माना इहो अच्छा तूं केतिरो पढ़ियो आऊं यार ॻाल्हि तोखे ॿुधायां मूं वटि सर्टिफिकेट हो बाक़ी पढ़ियो आऊं कोन माना मैट्रिक जो सर्टिफिकेट वठी ऐं फ़ौज में वियुसि ट्रेनिंग कईसीं उन्हनि पास कयो पर पछाड़ियो मुंहिंजे बाबा चयो न की आऊं रिटायर थी वियो आहियां हाणे माना जेको सो कमुकारु तोखे संभालणो आऊं जे माना पैसा कंहिं कम में लॻाईंदो त लाज़मी मुंहिंजो केरु संभालींदो हा न चलो भला ग़ुलाई असांखे इहो ॿुधाए जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उते मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे उन्हनि खे चओ त उर्स जो जेको चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो छा करियो सब्सक्राइब हा करियो हा चओ उन्हनि खे छा चवां चो जेको बि उर्स नारे जो चैनल ॾिसे पियो यू एन कॉमेडी उनखे सब्सक्राइब कयो हाणे तूं माना हुनर FM वारनि कोन्हे न अच्छा तूं चओ न माण्हुनि खे चओ न ॾिसनि पिया जेको तोखे हुनखे पैगाम ॾिए न बहरहाल सिंध TV चैनल आयो पाण ॿिन्ही कमु कयो हा सिंध TV चैनल नओं आयो
असां ॿिन्हिनि गॾिजी कमु कयो पोइ हाणे मूं छा कयो हिन छा कयो उहा मूंखे ख़ुदि कोन्हे ख़बर या इलाही चइनि जो अरसो थियो न पुछे तव्हां आजा न हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल थियो डायलॉग याद हूंदा हाँ डायलॉग याद करे शो थियो स्टेडियम में स्टेडियम पंहिंजे में शो थियो वॾो माना चैनल आयो न सिंधी पहिरीं केटीन पहिरीं आयो हाँ अच्छा ॻोल्हा असांखे इहो ॿुधाए असांजे ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदे कहिड़ो पैगाम ॾींदे आऊं पाण वॾी का हस्ती कोन्हे असीं हे माना ग़रीब माण्हू मज़ूर का असांजी का माना वॾी का अक्सरियत कोन्हे जंहिंमें असीं माना वॾा इंटरव्यू ॾियूं छा आहे आऊं त अव्हांजे अॻियां पियो हलां असांजी ज़िंदगी जी हिकिड़ी खुली किताब ॻाल्हि ॿुध ॻोल्हाई अॼु तूं हिकिड़ी शख़्सियत ईअं मुंहिंजे न न न न ॿुध मुंहिंजी ॻाल्हि अॼु एतिरी आई रुगो बा टेक ॾियो ठली कुझु बि कोन्हे मुंहिंजो ॻोठ आऊं सुबुह जो चवंदो तव्हां त गोगो बा ॻोल्हींदा पियो इंटरव्यू पिया वठो मूंखां छाजो इंटरव्यू को मूं छा आहे कुझु बि कोन्हे रुगो तूं माई चई तोखे ज़्यादा वामना थी त हीअ अला कहिड़ी फिल्म में फसी वियो छा में पथल आहे कॾहिं को मूं तोखे दान ॾिनी बा मूंसां कोई आहे नजाइज़ी थी आहे या मूंखे हीअ तकलीफ़ आहे तकलीफ़ जे लाइ न तोखे ॻोल्हे जी न कर न पर तूं असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम ॾे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई मूं वटि पैगाम अहिड़ो आहे ई कोन जो सुबुह जो वरियो आहियूं हुन पैगाम खे पिया ॻोल्हियूं हा न असीं हिन ॻाल्हि खां ई त फ़क़ीरी में अची वियासीं अच्छा चलो भला जीअं तलावत जी ॻाल्हि आई क़ुर शरीफ़ तूं 30 सिपारा हिफ़्ज़ आहीं का क़ुर जी का सुठी का आयत जेका तोखे सुठे नमूने सां यादि हुजे माशाल्लाह क़ुर शरीफ़ त पूरो सुठो आहे पर जेका आयत तोखे यादि हुजे उहा असांखे भला ॿुधायो असांखे भले इहा ॻाल्हि सही आहे थोरो हीअं थी वियो थोरो मूंखे वरी यादि त करणु अचे न त हेॾा त थियो आहे न असांजे दिमाग़ ताईं ऊपर हाणे किथां वजूं कहिड़ी बाज़ार में वजूं 30 सिपारा यादि रखियल आहिनि तूं चई पिया विच मां सेव ॿुधाएगा सूरत त असांखे ॿुधाइणी आहे न अवा ॿुधाइणी आहे न 30 मां त हाणे उहा वरी ॿुधाए को हीअं तो में निहारे ऐं कोन यादि कंदुसि ऐं वरी अॻियां हुन पिरान पीर दस्तगीर हेठि हुनखे यादि पियो करियां सूरे इज़त बचाए त इंटरव्यू लो सूरे फातिहा असांखे सूरे फातिहा न आऊं तोखे हिकिड़ी सूरत नंढी थो ॿुधायां हाणे छा टाइम न आहे सम्झे न एतिरो हा एतिरो टाइम मूं जुमशाई में पहिरीं जॻह तूं ई जेको तोड़ वेठो आहियां फिल्म हुजे हिकिड़ी कहिड़ी माना कहिड़ो माहौल हुजे चुल्लम पीती त भॼी वियासीं न त माना कोन पीती वरी वियासीं वेठासीं कोन इंतज़ारु कोन हो पकोड़ियूं कोन वेठा जेको अचे सूरत बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन सुबहान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व क़िना अज़ाबन नार रब जअलनी मुक़ीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मोमिनीन यौम यक़ूमुल हिसाब कमा क़ाल अल्लाहु फ़ी शान हबीबी इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी अग्नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लू अलैहि व सल्लिमु तस्लीमा लबैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना करीमिना व मौलाना व महबूबिना व मुर्शिदना मुहम्मद सुभान अल्लाह नाज़रीन इहो ई तव्हां पैगाम सम्झो त ऐं तव्हांखे बि हिकिड़ी इल्तिजा आहे गुज़ारिश आहे त ग़ुलाम नबी नारे जो इन जे लाइ तव्हां बि दुआ कयो त अलाह पाक इन खे ज़हनी तौर ते सही करे ही बिल्कुलु पंहिंजे वस में न आहे ऐं हिन जा जेके हालात वाक़ियात मुंहिंजी त अखियुनि अॻियां आहिनि नंढे हूंदे खां वठी हुनखे ॾिसां पियो अॼु बि मुंहिंजी दिलि चयो हिनखे ॾिठमि झंगशाई शहर में वेठो आहियां तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे जेको ही रोज़ु ईंदो वेंदो आहे पंधु करे ऐं फ़क़ीरी ज़िंदगी में आहे सो असांजी इहा दुआ आहे त अलाह पाक हिनखे सिहत ॾे ज़िंदगी ॾे ऐं उन सां गॾोगॾु इनखे उहो दिमाग़ ॾे उहो दिमाग़ी तवाज़ुन सही करे ताकी हिन जा जेके बच्चा आहिनि शादीशुदा आहे हिन जा जेके बच्चा आहिनि इहो पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत करे सघे उन्हनि जे लाइ कुझु करे सघे त इन सां
उर्सनार जो ॾींदा इजाज़त इंशाल्लाह सिहत जी ज़िंदगी साथ ॾिनूं त वरी बि मोहबत दुनिया मेला बचंदा तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।